GS स्टेट के वेठल डॉक्टर मालिक बलो साहब ताज मदीन डेट पार्टी जा सरबराहो ऐं पिंडाल में वेठल मुंहिंजा भाइरो साहबी भाउरो मुंहिंजूं भेणूं GS सिंधु दरिया सिंधी माण्हुनि जो जियापो आहे ऐं 75 सालनि खां वठी पंजाब साम्राज सिंध ऐं बलोचिस्तान सां ज़ुल्म कयो। कॾहिं कालाबाग डैम जे ज़रिए ऐलान करे, कॾहिं 6 केनालनि जा ऐलान करे, एतिरे क़दर त चोलिस्तान केनाल जो कम बि शुरू लॻो पियो आहे, जारी ऐं सारी आहे। सिंध जे माण्हुनि जदोजहदूं कामयाब जदोजहदूं रहियूं आहिनि, पर उहे लीडर जेके बाबा सिंध हैदर फ़क़्त जहिड़ा जेके सिंध सां हर मसइले ते बीठा हुआ ऐं अचीवमेंटूं आंदियूं, अॼु उहे किरदार खपनि सिंध खे। पंजाब जो ॾोह आहे, पंजाब सां ओतिरो ई सिंध जो वॾेरो जागीरदार ऐं चूंडल नुमाइंदो जेको सिंध खे फ़रोग़ ऐं विकिणे पियो। गद्दारनि जूं कतारूं लॻियूं पयूं आहिनि। पंजाब सां गॾु सिंध जो जेको चूंडल नुमाइंदो आहे उहो बराबरि जो शरीक आहे। जे सिंध जा वॾेरा, सिंध जा चूंडल नुमाइंदा जे उन्हनि पंजाब एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइनि हा त सिंध जी सूरत हाल ईअं न हुजे हा। उन्हनि खे ठीको मिलियल आहे। चूंडल नुमाइंदनि खे उन्हनि ऐद करे छॾियो आहे त सिंध जा वसाइल खपनि। सिंध जूं कारपोरेट्स जे नाले में ज़मीनूं फ़ौजियुनि खे खपनि। कारून जबल जी कटाई शुरू थी वई आहे। सिंध जी ज़राअत तबाह लॻी पई आहे। हींअर पीअण जो साफ़ पाणी कान्हे। बदीन गोलाची तरार वारे पासे माण्हुनि जूं ज़मीनूं ई गैराबाद पयूं आहिनि पाणी न हुअण जे करे। ऐं ही पंहिंजा केनाल ठाहे चोलिस्तान खे आबाद करण जे लाइ सिंध जूं ज़मीनूं जेके आहिनि सो बेरिया टाउन DHA कमांडो सिटी इहे पिया सिंध जा चूंडल नुमाइंदा आहिनि जीअं के ख़ैरात में सिंध मिली आहे। इन जे लाइ संजीदा सोचणो पवंदो। सिंधु दरिया जे केनाल बचाइण सां गॾु पाण खे सिंध बि बचाइणी आहे। पाण खे पंहिंजो कारूं जबल बि बचाइणो आहे। पाण खे सिंध जूं ज़मीनूं हर शइ बचाइणी आहे, पर उन लाइ सघारी जदोजहद करणी पवंदी। जीअं कांग्रेस चयो त सभिनी खे गॾु थियणो पवंदो ऐं पंहिंजूं बनाऊं छॾणियूं पवंदियूं। हिकिड़ी टेबल ते वेहणो पवंदो। ही संजीदा मसइलो आहे सिंध जो। ग्वादर पोर्ट ते उन्हनि खे गादर पोर्ट खपे। 90% चाइना खणंदो, 9% पाकिस्तान खणंदो ऐं बलोचनि जे लाइ 0 बजट। इहो किथां जो इंसाफ़ आहे? जंहिं मुल्क में इंसाफ़ न हुजे, जिते ॻाल्हाइण ते पाबंदी हुजे, जिते हक़ घुरण ते पाबंदी हुजे, त पोइ मुल्क बि न हली सघंदा। केतिरा ज़ुल्म कंदो पंजाब साम्राज्य सां? केतिरो सिंध जो माण्हू बर्दाश्त कंदो? केतिरो ज़ुल्म बर्दाश्त कंदो सिंध जो माण्हू? केतिरो बर्दाश्त कंदो बलोचिस्तान जो माण्हू? आख़िर छा असां पंहिंजी धरती ते गुलाम बणजण जे लाइ तयारु आहियूं था? जीअं कामिल हुसैन बख़्श चयो त बाबा साहब पुरअमन ज़रूरु आहियूं। असां वटि बंदूकूं त न आहिनि, पर असां वटि कलम ज़रूरु आहे। असां वटि इल्मु ज़रूरु आहे। असां वटि शऊर ज़रूरु आहे। असां ॿियो कुझु नथा करे सघूं, पर धरती जे लाइ सिर ॾेई सघूं था। ऐं असां धरती जे लाइ सिर ॾिना बि आहिनि। असांजा कूंदड़ पुसजनि बि पिया, पर धरती ते को बि वार बर्दाश्त न कयो आहे। हींअर बि सिंध जो माण्हू जॾहिं 6 केनाल जो ऐलान थियो त हर पार्टी पंहिंजे प्लेटफॉर्म तां जदोजहद कंदी पई अचे। उहा सिंधारी कमेटी हुजे
या ॿियूं पार्टियूं हुजनि, ऐं ज़रूरु जेके चवनि था तव्हां छेड़ायो न, असां गॾु आहियूं। सिंध जे इशू ते सभु कॉम्प्रेस संजीदा आहिनि। सिंध धरती ते जॾहिं कालाबाग डैम जो ऐलान थियो, इहे सभु कॉम्प्रेस गॾु वेठा हुआ। धरती ते को कंप्रोमाइज़ सिंध जो माण्हू न कंदो। ऐं असां इहो ॿुधाइण था चाहियूं स्टेब्लिशमेंट खे त इहे 6 कैनालनि जो ऐलान वापसि वरितो वञे, न त ही तहरीक कालाबाग डैम खां ख़तरनाक तहरीक हूंदी, ऐं पोइ पंजाब जा रोड रस्ता भी बंद हूंदा। ये पंजाब जा रोड रस्ता बंद हूंदा। सिंधी माण्हू सिंधु दरिया ते हिकिड़ो वार भी क़बूल न कंदो, ऐं कारपोरेट जे नाले ते जेके ज़मीनूं तव्हां चंडलनि खे ॾियो पिया, इहे फैल फॉर सिंध जे ग़रीब मिस्किन हालनि खे ॾियो। सिंध हाणे यतीम खानो कान बणवी। सिंध हाणे ॻाल्हाईंदी, ऐं सिंध ॻाल्हाए पई, सिंध विढ़े पई, ऐं सिंध जे माण्हुनि खे हाणे सुजाॻ थियणो पवंदो। वॾे में वॾो नुक़सान इहो 6 कैनालनि जो सिंध जे हारनि खे आहे। सॼे सिंध जे हारनि ऐं हारनि खे रोड ते खणी अचिबो, पर 6 कैनाल क़बूल न कबा। सिंध धरती ते को वार क़बूल न कंदो। सिंधारी कमेटी हर हुन सिंध जे इशू में हर माण्हू सां गॾु हूंदी। आख़िर में वो शेर पढ़ी वठी जाइ वठंदमि, जिए हारी मज़दूर, जिए हारानी।